उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ डिवीज़न कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं लाड़काणे जे 600 कॉलेज ऐं स्कूलनि जे शागिर्दनि जे दरमियान साइंस आर्ट्स जे सब्जेक्टनि जो पब्लिक स्कूल हैदराबाद जे मैनेजमेंट इंतज़ामिया जे ज़ेर निगरानी में मुक़ाबला कराया विया आहिनि, जंहिं में पहिरीं पोज़ीशन FG कॉलेज माणे वरिती आहे, जॾहिं त उडेरोलाल स्टेशन जे साइमा सिद्दीकिया पब्लिक स्कूल सेफ स्टैंड्स स्कूल जे 14 शागिर्दनि 11 प्रोजेक्टनि में सख़्त मुक़ाबले में शमूलियत करे तमामु बहितरीन कारकिरदगी जो मुज़ाहिरो कंदे पूरे सिंध में ॿी पोज़ीशन हासिल करे वरिती आहे। इन मौक़े ते उडेरोलाल स्टेशन जे साइमा सिद्दीकिया पब्लिक स्कूल सेफ स्टैंड्स स्कूल इंतज़ामिया चयो आहे त उमीद कयूं था त असांजे स्कूल जीअं ॿियनि स्कूलनि जा उस्ताद बि पंहिंजे शागिर्दनि खे कामयाबी ताईं पहुचाइण में भरपूर किरदार अदा कंदा रहंदा। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।